बुकेरा शरीफ में खबर ईंदाड़ बुकेरा शरीफ वेझो खोकर फार्म वेझो मजदूरी ते वयल ओड बिरादरी जो बारड़ो ट्रैक्टर ट्राली ता किरी पियो जंहिं मथां ट्राली चढ़ी वई। बुकेरा शरीफ भट्टे स्टाफ जा रहवासी 13 वरनि जो राशिद ओड ट्रैक्टर ट्राली ता किरी पियो। ॿुधायो पियो वञे त ओड बिरादरी जा माण्हू वणनि जी चूंड जी मजदूरी लाइ वयल हुआ, जितां ट्रैक्टर ट्राली में वापस ईंदे वाक़ियो पेश आयो, जॾहिं त राशिद ओड खे इमरजेंसी हालत में सिविल अस्पताल टंडो अलायार मुंतकिल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूरन सहंदे मासूम ॿार फोत थी वियो, जंहिं जो लाश सिविल अस्पताल मां घर पहुचायो वियो। लाश घर पहुचण ते घर में कोहराम अची वियो, जॾहिं त ड्राइवर सत्तार माची मौके ते फरार थी वियो, जॾहिं त बुकेरा शरीफ पुलिस ट्रैक्टर ट्राली खे पंहिंजे तहवील में वठी छॾियो। आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।